नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे रियाज़ में खबर ॾींदा हलूं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सरकारी दौरे ते सऊदी अरब पहुची वियो, जिते इन सऊदी जे आला अस्करी अॻवान सां मुलाक़ातूं कयूं। ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सऊदी अरब जे चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल फयाज़ बिन हामिद अल रोई ऐं सऊदी ज्वाइंट फोर्सेस जे कमांडर लेफ्टिनेंट जनरल फैद बिन तुर्की सऊद सां मुलाक़ात कई है। ISPR मूजिब मुलाक़ात में फ़ौजी तरबियत मामलनि समेत ॿिनि मुल्कनि जी फ़ौजी लाॻापिल ते ॻाल्हियूं कयूं वियूं। इन खां आर्मी चीफ सऊदी अरब पहुतो त संदसि इस्तक़बाल सऊदी अरब जे चीफ ऑफ जनरल स्टाफ जनरल फयाज़ बिन हामिद लोई कयो। सऊदी बचाव वारे वज़ारत आर्मी चीफ के गार्ड ऑफ ऑनर भी पेश कयो, जॾहिं त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा सऊदी बचाव वारे नायब वजीर शहजादा खालिद बिन सलेमान सां भी मुलाकात कई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।